इबादत अली जो इस्मा पधर कयो पैगंबर खुदा जो कसम वरता वेर वेर पंहिंजे बदन जा कुफारन किनन ऐं खुदा जे दुश्मनन जा लानत तन ते लाज़िम हकीकी हुक्म पधर कयो पैगंबर खुदा जो कसम असां जी इबादत अली जो इस्म खुदा लिखंदा जाबिर नाले असहाबी हिकड़े ॼाणे पाक मोहम्मद मुस्तफा वटि आयो हथ अदब जा जोड़े चवण लॻो सुहिणा नबी मुंहिंजी दावत क़बूल कर पाक मोहम्मद मुस्तफा चवण लॻो जाबिर सुभाणे सिज उभरंदो त तुंहिंजी दावत ते अची वञबो पाक सरदार जे अचण जो टाइम आयो जाबिर छा कयो हिकु दुंबो घटो उन खे कुर्बान कयई दावत मोहम्मद जी तैयार कयई जाबिर खे ॿ पुट वॾो नंढे खे चवण लॻो असांजे पीउ जाबिर मोहम्मद मुस्तफा जी दावत तैयार कई जंहिं दुंबे खे कुर्बान कयो हू मूंखे ॿुधा त असां कहिड़ी कुर्बानी कयूं हू चवण लॻो ॻाल्हि सवली घर खां ॿाहिरि निकिरी तूं मूंखे हली कुर्बान कर घर खां ॿाहिरि निकिरी विया नंढे भाउ छा कयो पंहिंजे वॾे भाउ खे कुर्बान खणी कयईं इहा ख़बर जाबिर खे पई वञी ॾिसे त बराबरि हिकु पुट कुर्बान लॻो पियो ॿियो मथां काती खयो वेठो पंहिंजे पुट जी निगाह पंहिंजे पीउ जाबिर ते पई खौफ़ मथां भॼण लॻो हिकु सत मार उन मारी ते वञी चढ़ियो मथे ॾाके ते पहुतो खुदा जी कुदरत हुन जा बि हथ छॾाए वञनि सो मोटी ज़मीन ते अची किरियो उन जा बि दम पूरा थी विया जाबिर जी औरत रोअण लॻी असां मोहम्मद मुस्तफा जी दावत झली असांजा ॿई पुट हलिया विया जाबिर चवण लॻो चरी रोन मोहम्मद ईंदो अंगण असांजे अरबी कंदो ये साली मोहम्मद ईंदो अंगण असां अरबी कंदो ये साली ढलिया दावत मिलिया मोहब्बत ढलिया दावत मिलिया सैयद जी मेहमानी मोहम्मद ईंदो अंगण असां अरबी कंदो ये साली मोहम्मद ईंदो अंगण असांजे अरबी कंदो ये साली जाबिर कुठो दुंबो सुठो पुटनि बीठे हो अखे ॾिठो जाबिर कुठो दुंबो सुठो पुटनि बीठे हो अखे ॾिठो नंढे खणी वॾे खे कुठो दावत कयूं नासानी मोहम्मद ईंदो अंगण असां अरबी कंदो ये साली सैयद ईंदो अंगण असां अरबी कंदो ये साली ढलिया दावत मिलिया मोहब्बत ढलिया दावत मिलिया मोहब्बत सैयद जी मेहमानी महबूबन जी मेहमानी मोहम्मद ईंदो अंगण असां अरबी कंदो ये साली मोहम्मद ईंदो अंगण असांजे अरबी कंदो ये साली चवण लॻो चरी रोन तोखे सदा हुजां ॿिन्ही छोकरनि खे खट ते सुम्हारे छॾ मथो चादर ॾेई छॾीन पाक मोहम्मद अचण वारो असांजा ॿई पुट मूं वटि ॾिसंदो असांजी दावत न खाईंदो सब्र कर शान शाल थी थो चवे त मकी रो मकी रण
मकी करदा हूं सुते लोक लतीफ चवे तुंहिंजा ईंदा एॾा हूं ओ जंहिंसां तुंहिंजूं लाऊं सो त देह पसंदि मारुई ॿिनी छोकरनि खे खट ते सुम्हारे छॾियईं मोहम्मद मुस्तफा जी दावत तयारु कयईं ॻाल्हि कंहिंसां न कयईं ॾिनी माउ पुटनि खे लोली इहा ॻाल्हि न कंहिंसां खोली ॾिनी माउ पुटनि खे लोली इहा ॻाल्हि न कंहिंसां ॾिनी माउ पुटनि खे लोली इहा ॻाल्हि न कंहिंसां खोली पाक सरदार फोली पाक सरदार महबूबन जी महिमानी सैयद जी महिमानी मोहम्मद ईंदो अंगण असांजे अरबी कंदो ये साली मोहम्मद ईद अंगण असांजे अरबी कंदो ये साली हलिया दावत मिलिया मोहब्बत हलिया दावत मिलिया मोहब्बत सैयद जी महिमानी महबूबन जी महिमानी मोहम्मद ईंदो अंगण असां अरबी कंदो ये साली मोहम्मद ईंदो अंगण असांजे अरबी कंदो ये साली मथो चादर ॾेई छॾियईं पाक मोहम्मद मुस्तफा अची वियो दावत ॾिनई पाक मोहम्मद मुस्तफा चवण लॻो जाबिर तोखे ख़बर त मुंहिंजा बचड़ा हसन हुसैन का बि शइ आं वापराईंदो आहियां त उन्हनि खे हाज़िर कठे कंदो आहियां तुंहिंजा ॿ पुट आहिनि ॿिन्ही खे वठी आ मूंसां कठे दावत खाइनि तंहिंखां पोइ तुंहिंजी दावत खाइबी जाबिर चवण लॻो सोना नबी उहे ॿई पुट क़ुर्बान थी विया पाक सरदार चवण लॻो मूंखे ॾेखार पाक सरदार उन खट जे मथां आयो आहे जाबिर जाबिर हिननि तूं चादर न अञा जाबिर चादर लाथी आहे उहे ॿई छोकरा पाक मोहम्मद ते कलमो पढ़ी उथी विया आहिनि हाजी खान मुझे थो लिगारी जंहिं ॻाल्हि घणी आहे सारी हाजी खान मुझे थो लिगारी जिते ॻाल्हि घणी आहे हाजी खान मुझे थो जिते ॻाल्हि घणी आहे सारी जाम ॿुझे थी कारी जाम ॿुझे थी सैयद जी महिमानी महबूबन जी महिमानी मोहम्मद ईंदो अंगण असां अरबी कंदो ये साली मोहम्मद ईंदो अंगण असां अरबी कंदो ये साली गलिया दावत मिलिया मोहब्बत गलिया दावत मिलिया मोहब्बत सैयद जी महिमानी मोहम्मद ईंदो अंगण असां अरबी कंदो ये साली मोहम्मद ईद अंगण असांजे अरबी कंदो ये